ॾाढो पार ब्रह्म। ॾाढो पार ब्रह्म असल में कच्छ देश जे मत्सदन नाले ब्राह्मण जे घर में अवतार धारे प्रगट थिया। संदसि माता जो नालो मेघाबाई हो। ॾाढो पार ब्रह्म नंढे हूंदे ई ब्रह्म में लैन हो। साधु संगत हरि कीर्तन में ईंदो वेंदो हो। संदसि वीचार ऐं ख़्याल तमामु सादा ऐं आत्मा शुद्ध ऐं पवित्र हुआ। जीअं जीअं वॾो थींदो वियो सभिनी विकारनि खां दूरि थींदो वियो। मन सदाईं परमात्मा तरफ़ रहंदो हो। घर ऐं कारोबार खां परे रहंदा हुआ। ॾाढे पार ब्रह्म जो हिकु ब्राह्मण जे घर महासुंदरी कन्या सां मङणो थियल हो। ॾाढो अलॻि जे रूप में हो, जंहिं चाहियो थिए त संसार खां न्यारो रही। इन्हीअ करे हू माइटनि खां लिकी हिकु पोती वठी संदसि साहेड़नि जे घर में वञी मंगेती जे मथे ते पोती पारायई ऐं पेरनि ते हथ रखी संदसि भेण कयई। उतां ॾाढो सिधो हिंगलाज हलियो ऐं बाद में ॿिया सभु तीरथ कयई, जंहिंमें काशीनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ ऐं ॿिया तीरथ धाम भेटे अची गिरनार पहुतो। उतां ॾाढो हलियो अची धणंग नाले ॻोठ में श्री गुरु महकन कापड़ीअ साहिब जी मंडली में त्रिशूल खोड़े धूणो लॻायई। श्री गुरु महकन कापड़ीअ जा अघु 99 चेला हुआ। ॾाढो पार ब्रह्म उते ख़ूब शेवा करण लॻो ऐं गुरु महकन कापड़ीअ खे पिणु वणी वियो। ॾाढे पार ब्रह्म गुरु महकन कापड़ीअ खां नाम वरितो ऐं गुरु कयई। ॾाढो पार ब्रह्म करामत में पंहिंजे गुरु खां बि वधी वियो। गुरु महकन ॾाढे पार ब्रह्म जी अजीब करामतूं ॾिसी मन में ख़्यालु कयो त अहिड़े अलॻि पुरुष मां दुनिया खे फ़ाइदो मिले, ऐं ॾाढे पार ब्रह्म खे आज्ञा ॾिनी ऐं चयाईं त तव्हां तर देश जे मोहपटन ॻोठ में वञो, जिते माण्हुनि खे उपदेश ॾेई हिंदू धर्म जी लॼा रखो। ॾाढो पार ब्रह्म उतां सिधो हलियो अची थर जे मोहपटन ॻोठ में दाख़िल थिया, जिते ग़रीबनि, दुखियनि ऐं मोहताज माण्हुनि जी शेवा करण लॻा। राति जो उन्हनि जे घरनि में अनाज पहुचाइण, बीमारियूं दूरि करण ऐं घरनि जो कमुकार पिणु कंदा हुआ। संदसि ॻोठ में खारे पाणीअ खे पिणु मिठो बणायई। अहिड़ियूं अजीब लीलाऊं ॾिसी ॻोठ वारा सम्झी विया त हीउ दरवेश यकीनन भॻवान जो रूप आहे, ऐं इहे ॾाढे पार ब्रह्म जा मुरीद बणिजी विया। ॾाढे पार ब्रह्म मोहपटन में रावल पीर सां मुलाक़ात करे संदसि रूह रिहाण कयई। रावल पीर जेको पिणु हिकु पोतल दरवेश हो, जिते ॾाढे पार ब्रह्म जा जाटी अॼु बि जाड़ साहिब तां वापसि मोटींदे पेरे पवनि था। हिकु ॾींहुं ॾाढो पार ब्रह्म जाड़ जो ॾंदण करे रहियो हो ऐं ॾंदण करे इहो पट ते खोड़े छॾियई। थोरे वक़्त में इहो वॾो थी हिकु वणु थी वियो ऐं मथां छांव करे बीठो आहे, जितां अॼु बि जोत जाॻे थी, ऐं जाटी इज़त सां जंहिंखे जाड़ साहिब जे नाले सां सॾींदा आहिनि। ॾाढो पार ब्रह्म हिकु ॾींहुं पिड़ खां उत्तर तरफ़ कंडीअ जे वण खे भाकर पाए संदसि सॼे जिस्म ते गुड़ लॻाए बीह रहियो। थोरी देरि में गुड़ जी मिठास ते माकोड़ा ऐं माखड़ियूं अची गॾु थियूं ऐं गुड़ खाइणु शुरू कयऊं, ऐं गुड़ सां गॾु ॾाढे जो शरीर पिणु खाइजणु लॻो। पर ॾाढे पार ब्रह्म ओम शोम जी जाप करण में लीन हो, तंहिं करे पंहिंजे शरीर जी का बि सिध न पई। सॼे बदन जो मांस खाइजी वियो, पर ओम शोम जो जाप चालू रहियो। थोरी देरि खां पोइ इन ई समाधि मां जाॻे वण खां ओभर तरफ़ अची वेठा, जिते ॾाढे पार ब्रह्म जा प्रेमी वेठल हुआ। जिते प्रेमियुनि खे चयाईं, अॼु तिथ पांचम ऐं ॾींहुं पिणु सुठो आहे, मां पंहिंजे धाम वापसि वञणु चाहियां थो। ईअं चई हरि ओम चई शांत थी विया ऐं संदसि देह मां वॼ जहिड़ो चमकाट निकितो, ऐं इहो सिधो भिट ते जाड़ साहिब ॾांहुं हलियो वियो। वेठल माण्हुनि सम्झियो त ॾाढो ईश्वरी जोत में समाइजी वियो, ऐं इहो चमकाट ॾिसी जोत जो दर्शन करे सभिनी वेठलनि चयो, सदा शिव, सदा शिव, सदा शिव। अखियूं खोली ॾिसनि त साईं जन ॾाढो पार ब्रह्म साम्हूं ई वेठा हुआ। वरी थोरी देरि खां पोइ ॾाढो पार ब्रह्म नक ते हथ रखी, जीअं माण्हू पाणीअ में टिॿी हणंदा आहिनि, ईअं ॾाढे ज़मीन में टिॿी हणी अंतर ध्यानु थी विया, ऐं सभिनी माण्हुनि इहो नज़ारो ॾिसी जय जयकार करण लॻा। माता मेघाबाई पंहिंजे लाल जूं इहे अजब करामतूं ऐं अंतर ध्यान जो ॿुधी अची सर्गधाम वेड़ी जप पधारी, ऐं माता मेघाबाई जी समाधि पिणु ॾाढे पार ब्रह्म जी समाधीअ जे भरिसां ठहियलु आहे।